अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं हाफ़िज़ हुसैन भागत पॉडकास्ट 360 सां गॾु। असांजी हमेशा कोशिशि रही आहे असां उन्हनि शख़्सियतुनि सां तव्हांजी मुलाक़ात करायूं जिन्हनि जो सोसाइटी में अहम किरदारु हुजे ऐं उन्हनि सक्सेसफुल माण्हू हुजनि, गॾोगॾु उन्हनि क़ौम लाइ घणो कुझु कयो हुजे। अॼु जेके शख़्सियत असां सां मौजूदु आहे, पाण स्काला जा प्रेसिडेंट आहिनि, लेखक आहिनि, साईं ख़ैर मोहम्मद कोलाची साहब। अस्सलाम वालेकुम सर। साईं वालेकुम सलाम। सर, पॉडकास्ट 360 में तव्हांखे वेलकम चऊं था। साईं तव्हांजी महिरबानी। अच्छा सर, असीं चाहींदासीं त तव्हांजो थोरो पर्सनल प्रोफाइल थोरो आवाम खे ॿुधाइणु चाहींदासीं त तव्हां पंहिंजी थोरी इब्तिदाई ज़िंदगी जे बारे में ऐं एजुकेशन जे बारे में ॿुधाईंदा। हा, मुंहिंजो पूरो नालो ख़ैर मोहम्मद कोलाची आहे ऐं मुंहिंजो ॻोठु जेको आहे बॉर्डर शहर ज़िले लाड़काणे में आहे ऐं उते मुंहिंजो जनमु थियो सन 1952 में 17 अप्रैल ते। मुंहिंजी उहा जेका पंहिंजो ख़ानदानी जेको माहौल हो उहो ज़रई समाज हुयो, ज़राअत सां वाबस्ता हुआ असांजा बुज़ुर्ग। सही सर। ऐं मुंहिंजी इब्तिदाई तालीम पंहिंजे पाड़े जे ॻोठ में पंहिंजे स्कूल में थी, प्राइमरी स्कूल में। पोइ हाई स्कूल बि असांजे शहर में हो, उते हाई स्कूल जी तालीम मुकमिल कयमि। पोइ लाड़काणे डिग्री कॉलेज मां इंटरमीडिएट करे पोइ मूं जामशोरे इंजीनियरिंग कॉलेज सिंध यूनिवर्सिटी जे अंडर में हूंदो तंहिं ज़माने में, जेको हाणे मेराण यूनिवर्सिटी आहे, तंहिं ज़माने में कॉलेज हुयो। उते पोइ मूं उतां इंजीनियरिंग जी डिग्री हासिलु कई ऐं पोइ मां अमली ज़िंदगी में आयुसि। साल सिंध गवर्नमेंट जे एग्रीकल्चर डिपार्टमेंट में नौकरी कई, पर उते ऑफिस वर्क हो, कोई इंजीनियरिंग जो इस्तेमालु कोन हो, कमु घटि हो, मूंखे मज़ो कोन आयो। पोइ मूं वरी ॿी नौकिरी तलाश शुरू कई। पोइ ईअं मूंखे स्टील मिल में नौकिरी मिली एज असिस्टेंट इंजीनियर। उते मां खोड़ सारो सम्झ वक़्तु गुज़ारियो, 22-23 साल। प्रमोशन मिलिया, सुठा उहिदा मिलिया, उते काफ़ी नेकनामी मिली ऐं परफॉर्मेंस सुठी रही। ईअं खोड़ सारो वक़्तु जेको आहे मूं उते गुज़ारियो। स्टील मिल में कैरियर मुंहिंजो घणो करे पाकिस्तान में उते ई रहियो। पोइ मां 2001 में कैनेडा इमिग्रेशन वठी उते वञी आबाद थियुसि। अच्छा सर, ही तव्हां हितां जॾहिं एतिरी कुझु करण खां पोइ तव्हांखे पोइ कीअं ख़्यालु आयो त जेको आहे हाणे मुल्क छॾे करे जेको आहे ॿाहिरि वञिजे? असल में असांजो जेको दोस्तनि जो सर्किल हुयो उते स्टील मिल में वेही मिलंदा हुआसीं, त उन मां अक्सर जेके असांजा दोस्त शहरी हल्कनि सां तालुक़ु रखंदा हुआ, उहे ॿाहिरि निकिरण जे चकर में हुआ। सही। कंहिं अमेरिका जो वीज़ा पे अप्लाई कयो, कंहिं ऑस्ट्रेलिया जी इमिग्रेशन पे वरिती, कंहिं कैनेडा जे लाइ पे अप्लाई कयो। पोइ उन्हनि खे ॾिसी ॿुधी करे असांखे बि थोरो शौक़ु थियो। हिकिड़ी ॻाल्हि आहे, ॿी ॻाल्हि आहे त मुंहिंजी तरबियत थी रशिया में नौकिरी जे दौरान। जी, छाकाणि स्टील मिल उन वक़्तु रशिया लॻाई हुई ऐं यूरोप मुंहिंजो 4-5 दफ़ा वञणु थियो हो, त उतां जी सोसाइटी माहौल बि थोरो ॾिठल हो। पोइ ईअं सभु ॻाल्हियूं कुझु पाण अखियुनि सां ॾिसी आयासीं, कुझु दोस्तनि जो जेको रुझान हो, उन रुझान जो हिसो थींदे असां बि दरख़्वास्त ॾिनी, इंटरव्यू ॾिना, क्वालीफाई कयोसीं। पोइ 2001 में मां कैनेडा वञी वियुसि। अच्छा सर, उन दौर में ऐं हिन दौर में इमिग्रेशन में केतिरी जेका आसानी आहे, या उन दौर में आसान हुई या हिन वक़्तु आसान आहे? उन दौर में ॾाढी आसान हुई, हाणे ॾुखी थी वई आहे। उन दौर में छा हुयो जो सम्झो हुननि खे माण्हुनि जी वधीक ज़रूरत हुई। क्राइटेरिया नरम हुआ। इंजीनियर आहे, को डॉक्टर आहे, त आसानी सां हुनखे क्वालीफाई उहो थी वेंदो। ऑलमोस्ट 99% माण्हुनि खे मिली वेंदी इमिग्रेशन। बसि सिर्फ़ु अप्लाई करे थोरी हुननि सां इंटरव्यू में हुनखे मुतमइन करिणो हूंदो। जेको थोरो बि समझदार माण्हू आहे उहो करे वेंदो हुनखे मुतमइन। हाणे ॾुखियाई थी वई आहे। हाणे अंग्रेज़ी ते हुननि ज़ोर ॾिनो आहे त उनजी बि आईलेट जी टेस्ट ॾियो ऐं उनजो बि हेतिरियूं मार्कूं हुजनि। तव्हांजी घरवारी बि पढ़ियल हुजे, उनजो बि को मयार हुजे, तव्हांजी क्वालिफिकेशन बि उहा हुजे जेका अॼुकल्ह मार्केट जी ज़रूरत आहे उते। त इहे सभु घुरिजूं थी वियूं आहिनि, तंहिंजे करे हाणे थोरी ॾुखियाई आहे। पहिरियों ॾुखियाई कोन हुई, सवलो हो पहिरियों। मतिलबु उहे माण्हू जेके हिते प्रोफेशनल्स आहिनि ऐं सुठो जेको आहे तालीमी मयार रखनि था, उन लाइ किथे बि इमिग्रेशन जे लाइ का ॾुखियाई न आहे। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त
जेके बि हाईली क्वालिफाइड माण्हू आहिनि न उन्हनि जे लाइ ॼण दुनिया जूं सरहदूं कोन्हनि के बिल्कुलु अच्छा जिते वञणु चाहिनि वञनि छाकाणि त हुननि जी बि घुरिज आहे न जिते माण्हू खे नौकिरी लाइ हुनजे रोज़गार लाइ पंहिंजे नौकिरी करण जी घुरिज आहे उते हुन मुल्क खे बि टैलेंटेड माण्हुनि जी घुरिज आहे। सही सर ॿियो आहे पैसो। जी पैसे वारे माण्हू जे लाइ बि दुनिया जूं सरहदूं खुलियल आहिनि। पैसा खणी वञे उते लॻाए धंधो करे हुनखे रहण जी इजाज़त ॾेई छॾींदा इन्वेस्टमेंट करे त इन्वेस्टमेंट ते खोड़ सारा माण्हू वञनि था हुनखे देरी कोन थी थिए हुनखे जेको असां अकोमोडेट कनि था। ईअं क्वालिफिकेशन ऐं पैसो इहे ॿ शयूं आहिनि त तव्हां दुनिया जे कंहिं बि मुल्क में वञी आबाद थी सघो था। अच्छा सर तव्हां कैनेडा जेॾीमहिल शिफ्ट थी आहे उते वञी तव्हां पंहिंजी ज़ाती ज़िंदगी खे जेको आहे टाइम ॾियण जे बजाए वञी हिकिड़ी तनज़ीम जो बुनियादु विधो उन जो को ख़ासि सबबु? पहिरियों त नवां वियासीं त असांखे उहा होम सिकनेस हुई। सही पंजनि सां मिलणु चाहियोसीं पिए थोरियूं फैमिलीज़ हुयूं 10 15 20 उहे पाण मिलंदा जुलंदासीं त उन मिलण जुलण खे असां लाॻीतो रखियो। जी उन दौरान रस्मी मेल मुलाक़ातूं हूंदियूं हुयूं बाक़ी घणो ध्यानु असांजो पंहिंजे कैरियर पंहिंजे ॿारनि जी तालीम पंहिंजे घर खे ठाहिणु सेट करणु उन ते घणो रहियो। ऐं हर इमिग्रेंट ईअं ई कंदो आहे त हू पंहिंजो पाण खे पहिरियों पेरनि ते बीहारण जी कोशिशि कंदो आहे। सही पोइ रोल वधंदो वियो। घुरिज ईअं पई त उन ज़माने में इंटरनेट या किराए ते एयरबीएनबी जो रवाजु घटि हो। जी पोइ जेको नओं ईंदो उनखे ॾुखियाई थींदी असांखे बि ॾुखियाई थी वञण महिल। बिल्कुलु उन अहसास हेठि असां साना जे प्लेटफॉर्म तां या ज़ाती हैसियत में पोइ असां हिकिड़ो ख़िदमतुनि जो सिलसिलो शुरू कयो त बाबा जेको नओं अचे उनखे का रहण जी तकलीफ़ आहे को घर वठी ॾियणो आहे को एयरपोर्ट तां ॼाण कान्हे त वठी पुॼाइणो आहे का रहनुमाई करणु आहे त इहो हिकिड़ो सिलसिलो शुरू कयोसीं सही सर जेको घणो वक़्तु हलियो। हाणे छाकाणि माण्हू बि घणा थी विया आहिनि इंटरनेट ऐं सोशल मीडिया थोरो दुनिया खे ॻंढे छॾियो आहे त हाणे एतिरी घुरिज नथी पए पर उन्हनि ॾींहंनि में ॾाढी घुरिज हुई। सही सर त 5 7 8 साल असां इहो ख़िदमतुनि जो सिलसिलो जारी रखियो त ईअं कम्यूनिटी एक्टिविटी में घणो इन्वॉल्व थी वियासीं। सही सर उनखां पोइ अॻिते जो मरहलो अचे थो। पोइ कम्यूनिटी जॾहिं एक्टिव थी वई ऐं वरी असां कम्यूनिटी खां निकिरी गैर सिंधी या साउथ एशियन कम्यूनिटीज़ में वञणु लॻासीं। जी उन्हनि जा मुशाइरा उन्हनि जा प्रोग्राम उन्हनि जा सम्झ अदबी निशस्तूं अख़बारूं उते हर क़ौम जी अख़बार निकिरंदी आहे। अच्छा अरबी में कढंदा उर्दू वारा कढंदा हिंदको वारा कढंदा हिंदी वारा कढंदा भली उन्हनि जी सर्कुलेशन महदूद आहे जी पर मार्केट में ईंदियूं ज़रूरु आहिनि। जी ज़रूरु उते मूंखे अहसासु थियो मूं चयो सिंधी में छो कोन्हे अख़बार। पोइ मूं अख़बार त कोन कढी पर पोइ हिकिड़ो रिसालो सही सर अमीक जे नाले सां कढणु शुरू कयो। टिमाही रिसालो उहो उन में अधु सिंधी हूंदी अधु अंग्रेज़ी हूंदी। इन नियत सां त सिंधी जेको ॼाणे थो उहो सिंधी पढ़ंदो सही पर जेको ॿारु कैनेडा में पढ़े थो उहो वरी अंग्रेज़ी वारो पार्ट पढ़े। बिल्कुलु त ईअं पोइ मूं काफ़ी वक़्तु उहो रिसालो जी छपराए मुफ़्त में दोस्तनि ताईं ऐं सिंधी दोस्तनि ताईं पहुचाईंदोसि त जीअं इल्मी अदबी इहो सिलसिलो शुरू कजे ऐं शुरू थियो। बिल्कुलु अॻिते हली अञा वधीक ज़रूरत थी त हाणे असां जेका अहिड़ी तनज़ीम हुजे जेका कल्चर ऐं लिटरेचर खे प्रोमोट करे सिंध जे कल्चर ऐं लिटरेचर खे इहो ज़ाहिर आहे इनफ़रादी हैसियत सां त नथो करे सघिजे त पोइ अदारे जी ज़रूरत पई त पोइ मूं इहो अदारो ठाहियो जंहिंजो मूं नालो रखियो सिंध कल्चरल एंड लिटररी एसोसिएशन स्काला उन जो शॉर्ट फॉर्म त उहो असां उते उन जे प्लेटफॉर्म ते एक्टिविटीज़ करणु लॻासीं अदबी गॾिजाणियूं लतीफ़ डे अयाज़ डे ऐं ॿिया कल्चरल डे सही सर उहे खोड़ सारा उते एक्टिविटीज़ थियूं ऐं उन रेफरेंस सां गैर सिंधियुनि खे घुरायोसीं उन्हनि वटि वियासीं ऐं इहो सिलसिलो अॼु बि ॾींहों ॾींहुं वधे पियो। अच्छा सर जेको ही तव्हां जीअं तनज़ीम उते पंहिंजी इब्तिदा कई त तनज़ीम खे उते रजिस्टर कीअं कराइबो आहे उनजो कानून जेको हूंदो आहे मिसाल तौर ते जेकॾहिं तव्हां तनज़ीम आंदी हूंदी त उन्हनि जा जेके कानून आहिनि उन्हनि मुताबिक़ कीअं उन्हनि खे जेको आहे उते सवलो आहिनि सिस्टम। सही सर हाणे तव्हांखे रजिस्टर त कराइणो आहे बिल्कुलु पर रजिस्टर लाइ तव्हांखे कंहिं वकील कंहिं वटि नाहे वञिणो। अच्छा जेकॾहिं तव्हां वञो था त तव्हांजी मर्ज़ी आहे सही पैसा ख़र्चु कयो भली
जे न त तव्हां कंप्यूटर खोले वियो तव्हां अधु कलाक जे अंदरि पंहिंजी तंज़ीम जो रजिस्ट्रेशन कराए वठंदो। सही सर। मूं जॾहिं उहा कराई ॿियो हिकिड़ी मां कारोबारी कंपनी बि खोली त मां हुन तां जी जेका रेवेन्यू एजेंसी खे फ़ोन कई। जी। मूं चयो भई मूंखे टैक्स नंबर वठिणो आहे, किथे अचां, किथे ऑफिस आहे, छा प्रोसीजर आहे? त हुन मूंखे चयो त कमु कहिड़ो अथई? मूं चयो कमु आहे त टैक्स नंबर खपे। चेक तंज़ीम जो नालो ॿुधाए, मां ॿुधायोमांसि। चए नंबर रजिस्ट्रेशन, मां उहो ॿुधायोमांसि। चए पेन पनो अथई? मूं चयो हा। चए नोट कर, हे तुंहिंजो टैक्स नंबर आहे, लेटर तोखे अची वेंदो बाद में। सही। हाणे एतिरो सवलो आहे उते सम्झो तंज़ीम ठाहिणु या हुन रजिस्टर करणु। बाक़ी पोइ लवाज़मात आहिनि नंढा वॾा जेके वक़्त सां हलंदा रहनि था, त उहे उन सोसाइटीज़ में कारोबारी अदारा ठाहिणु हुजनि या तंज़ीमूं ठाहिणु हुजनि, उहे ॾुखियूं कोन्हनि, हू फैसिलिटेट था कनि। त कयो, छो नथा कयो? बिल्कुलु सवलाई सां कयो न। असांजे मुल्क में जेको आहे सर उनखे हिसाबनि खे कीअं था ॾिसो? असां वटि जेके इन्हनि खे त एॾो वॾे प्रोसेस में हलिया वेंदा आहियूं जो कंहिंखे त के महीना ऐं कुझु लॻी वेंदा आहिनि। असांजो अञा ताईं बि उहो जेको ब्यूरोक्रेटिक आहे, हर्डल्स ऐं निज़ाम पुराणो, उनजो तसलसुल, ऑफिसुनि जो कल्चर, रवैया, कम खे स्लो करणु, परवाह न करणु कंहिंजी, उहो तसलसुल हले थो। सही सर। अञा ताईं बि उहो जेको जदीद दुनिया जो निज़ाम आहे उनखे मुकमल तौर ते इख़्तियार न करे सघिया आहिनि। अच्छा सर, तव्हां जेका तंज़ीम खोली उहा शुरू कई त कैनेडा में ई तव्हांजो सभु कुझु उते जेको आहे उते एक्टिविटी करणियूं आहिनि कल्चर जूं या जेके आहिनि लिटरेचर जूं, पोइ तव्हां उतां थी करे पाकिस्तान में बि पंहिंजियूं एक्टिविटीज़ स्टार्ट कयूं, उनजो ख़्यालु कीअं आयो? उहो ईअं त उते असां इमिग्रेशन कैनेडा में खोड़ थींदी रहे थी। जी। ॾिसंदा हुआसीं त ॿियनि मुल्कनि मां माण्हू खोड़ अचनि था, पंहिंजा माण्हू घटि था अचनि। सही सर। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त माण्हुनि खे अवेयरनेस कोन्हे, कंसल्टेंट वटि वञनि था त केॾी सारी फीस आहे। बिल्कुलु। पोइ सोचियोसीं त छो न थोरी वञी माण्हुनि जी रहनुमाई कयूं, हिमत अफ़ज़ाई कयूं, ॿुधायूं त एतिरो ॾुखियो कोन्हे, हिमत कयो। त इहो सोचे करे असां चयो त इहो पंहिंजी तंज़ीम जे तरफ़ां कयूं। सही सर। त थोरो लेक्चर ॾियूं, को मैसेज ॾियूं, कंहिंखे रहनुमाई खपे त उनजी कयूं, सम्झायूं, उनखे हिमत अफ़ज़ाई कयूं। ॿियो वरी पोइ हिकु दफ़ो ईअं कयोसीं, पोइ वरी असांजो ख़्यालु आयो त हीअ असांजी सोसाइटी आहे, असां ते हिन जो कर्ज़ बि आहे। पोइ कर्ज़ कीअं लाहियूं? पोइ असां सिलसिलो शुरू कयो मुख़्तलिफ़ सेशन, मिसाल सिविल सोसाइटी सां डायलॉग करणु शुरू कयोसीं। सही। त भई हिते तब्दीली छो न थी अचे, सिस्टम सुधरनि छो न था? बिल्कुलु। पोइ उन सां 2-3 साल असां डायलॉग कयो सिविल सोसाइटी सां। पोइ वरी असां सिलसिलो शुरू कयो राइज़िंग सिंध जे नाले सां। त उहे किरदार जेके कुझु न कुझु सोसाइटी लाइ कनि था ऐं जेके ओवरलुक था थियनि ख़ासि तौर ते, उनखे सॾे पंहिंजे प्लेटफॉर्म तां स्पीच कराए ऐं उन जा वीडियोज़ रखणु, उनखे लाइव स्ट्रीमिंग कराइणु, त जीअं दुनिया हुननि खे सम्झे, ॿुधे ऐं उनखे एप्रिशिएट करे। सही सर। सो इहो बि ख़्यालु आयो। पोइ हाणे मुख़्तलिफ़ ख़्यालु, हिन साल ॿियो बि हिकिड़ो ख़्यालु आहे त लतीफ़ हुते सेमिनार करायूं। हाणे लतीफ़ ते जाम सेमिनार थियनि था, पर पोइ सोचियोसीं त के माण्हू अहिड़ा आहिनि जो सरकारी प्रेफरेंस में कोन्हनि के या लाबियूं हुननि खे ओवरलुक थियूं कनि, त छो न अहिड़नि माण्हुनि खे प्लेटफॉर्म ॾियूं, या लतीफ़ ते को कमु करे थो अहिड़ो जेको प्रोजेक्ट कोन थो थिए त ॻोल्हे खोले उनखे प्रोजेक्ट कयूं। बिल्कुलु। त हिन साल ईअं असां 2 इवेंट रखिया आहिनि, हैदराबाद में ई रखिया आहिनि। छाकाणि असां शुरू में खां वठी कराची में कंदा हुआसीं। बिल्कुलु। सोचियोसीं त हाणे हैदराबाद शहर त सिंधियुनि जो मर्कज़ आहे, त छो न हिते बि 1-2 सेशन कयूं। त 2 प्रोग्राम असां, हिकिड़ो 9 पंहिंजो जनवरी, ॿियो 24 जनवरी ते असां प्लान कयो आहे ऐं उमेद त जेको आहे सो तमामु सुठा थींदा। अच्छा, इन सां जेका आहे जॾहिं तव्हां इहे करेक्टर्स ॻोल्हियो था या उहे शख़्सियतूं ॻोल्हियो था, उन्हनि खे उते स्टेज ते घुरायो था, ऐं इवन कुझु माण्हुनि खे तव्हां कैनेडा में बि उते घुराए करे उन्हनि जी जेका आहे उहा पज़ीराई कई आहे, त उन सां छा तंज़ीम खे को फ़ाइदो पवे थो या सिर्फ़ु सिंध जी ख़िदमत जो जेको हिकिड़ो अंसर आहे उन खे तव्हां बरक़रार रखियो आहे? तंज़ीम जो को फ़ाइदो कोन्हे। तंज़ीम जे तरफ़ां ख़र्च करे असां ईअं सम्झो त सिंध जी ख़िदमत करण जी कोशिशि करियूं था। सही सही। त
त उहो कमु जेको ॿियो आहे नथा कनि या घटि ध्यानु आहे त उहो कयूं त जीअं असांजे माण्हुनि जी हिमत अफ़ज़ाई थिए। हाणे हिकिड़ी हिमत अफ़ज़ाई थी त ॿियो कमु कंदो उहो, ईअं सोसाइटी जी थोरी मतिलबु हिकिड़ी इनकरेजमेंट थिए उन्हनि कैरेक्टर्स जी जेके कुझु कनि था। अच्छा सर, जेके तव्हां हितां शख़्सियतूं मतिलबु जिन्हनि टैलेंट खे खणी उते कैनेडा में विया, त उन्हनि जो जेको आहे उते वञी करे उन्हनि ते कहिड़ो फ़र्क़ु पियो आहे? मतिलबु उन्हनि जी जेका आहे लाइफ स्टाइल ते कुझु चेंज अचे थो? ॾिसो हाणे हिकिड़ा त पंहिंजी हिमत सां अचनि था, कनि खे असां गाइड कयो, जन दाख़िलाऊं वरितियूं या किथे उन्हनि असांजी इमिग्रेशन वरिती, त ज़ाहिर आहे तालीम हितां जी ऐं उतां जी में फ़र्क़ु आहे। सुठी तालीम वठंदो हिकु त उते जॻह ठाहींदो वेस्ट में, पर जे मोटी बि अचे थो त उनजी हिकिड़ी अहमियत थिए थी उनजे डिग्री जी, उनजे तइलीम जी। त ज़ाहिर आहे पहिरियां त हुनजो फ़ाइदो थिए थो त ज़ात हुनजी जी डेवलपमेंट थिए थी। जी। ॿियो इहो आहे त हुन जा को मिट माइट यार दोस्त या फैमिली उहा बि आहिस्ते आहिस्ते शिफ्ट थिए थी। बिल्कुलु। उन जा वरी रिलेशन का दोस्त को यार उहो इंस्पिरेशन वठे थो। इहो हिकिड़ो सिलसिलो हली थो पवे, यानी हिकिड़ो माण्हू वियो त पोइ उहो 10 माण्हुनि खे ॼण त वठी थो वञे, त पोइ हिते 10 फैमिलियुनि जी सम्झो हिकिड़ी प्रॉस्पेरिटी थी, ख़ुशहाली थी, ऐं हुननि पाण जहान ॾिठो। बिल्कुलु। ऐं ॿियनि खे बि उन वसी सोच सां गाइड कंदा, न त हूअ माण्हुनि जी सोच सम्झो महदूद दायरे में रहे थी। हिते जेको समाज आहे बिल्कुलु उन में घिरियल रहे थो, पर जॾहिं उते वञे थो त कंहिंजी परवाह कोन थो करे, कंहिं सम्झो कंहिंजी मोहताजी नथो करणु चाहे, ज़हनी तौर ते आज़ादु थी थो वञे त छाजो मां कंहिंखां जेको मदद वठां, छो न मां पाण कंदुसि सभु कुझु। त इहो हितां वारी जेको ज़हनी तौर ते हिकिड़े समाज में घिरियल आहे उनखां ॼण आज़ादी मिली थी वञे उनखे। अच्छा सर, स्काला जेका एमिग्रेशन में ज़ाहिर सी ॻाल्हि आहे असांजा के दोस्त अचनि था, उन्हनि जी एमिग्रेशन में कीअं मदद थी करे? माना उन्हनि जो कहिड़ो तरीक़े सां? ईअं त न आहे तव्हां त डायरेक्ट जेको आहे उन्हनि खे को बि अहिड़ो लेटर शेटर अहिड़ो कुझु न हूंदा, पर उन्हनि जी मदद कीअं था कयो तव्हां? मदद सिर्फ़ु असां रहनुमाई था कयूं। सही। छाकाणि त असांजो कैनेडा गवर्नमेंट ते को बि इख़्तियारु कोन्हे। असां त छा, पर उतां जे मिनिस्टरनि जो बि को इख़्तियारु कोन्हे। सही सही। हिकिड़ो क्राइटेरिया आहे, उन ते पूरो लहंदो त ॾींदा, न लहंदो त चाहे उन्हनि जा मिनिस्टर बि चवंदो कोन ॾींदा, छाकाणि हिकिड़ो सिस्टम आहे। बिल्कुलु। हाणे उन सिस्टम में असां कुझु कोन था करे सघूं। हाणे इहो आहे त असां कुझु माण्हुनि जी हिमत वधायूं था, बाबा छो नथा कयूं? हाणे के माण्हू हेसिटेट थींदा आहिनि, अरे अंग्रेजी में अलाए मां पोइ नंबर अचनि अलाए न अचनि, अरे बाबा तूं हिकिड़ो दफ़ो ॾेई त ॾिस, बिल्कुलु। अप्लाए कयां थिए अलाए न थिए, अरे बाबा तुंहिंजा फार्म असां था भरियूं, अप्लाए कर न, छो नथो करी? भला रिजेक्ट थींदो बि छा थींदो? त ईअं जेको आहे के माण्हू अहिड़ा जेके हाणे हिकु अधु फैमिली खे मूं गाइड कयो, चयूं साईं ॿाहिरि निकिरूं, किथे लीगल स्टेटस न हुजे, पोइ छा कयूं? मूं चयो बाबा तव्हां निकिरो त सही न, छा थींदो? मोटी ईंदव न। उहा हिकिड़ी फैमिली वई दुबई में, नौकिरी तलाश कयूं, मिली बि वई, रेगुलराइज़ बि थी, अॼुकल्ह दुबई में था रहनि। हाणे इहो आहे त थोरो हुननि में जेका हेसिटेशन आहे, ख़ौफ़ आहे, उनखे थोरो घटि करिणो आहे। सही। पोइ बाक़ी त हिमत ॾिसो पंहिंजा पेर छॾाइनि न। हिकिड़ो माण्हू जेको आहे सो क्वालीफाई कोन थो करे, उनखे असां छा कंदासीं? सो आहे थोरी हिमत वधाइणु, रस्तो ॾेखारणु, इहो असां करे सघूं था। अच्छा सर, हाणे तव्हांजा जेके आहिनि, जीअं तव्हां साईं लतीफ़ साईं जो चओ था त उहो प्रोग्राम कंदासीं, इन खां अलावा फ्यूचर में जेके आहिनि स्काला जा सिंध जे अंदरि ॿिया कहिड़ा प्रोग्राम्स आहिनि? हिन साल त असां सम्झो 2 प्रोग्राम तय करे आया आहियूं। हिकिड़ो इहो आहे सम्झो असांजो एन्यूअल इवेंट ई सम्झो, जी, जंहिंमें असां इहो हिकु त असां नौजवाननि में ठेठ सिंधी ॿोली में मज़मून लिखण जो मुक़ाबिलो करायो आहे। अच्छा। त ॿारनि जी सिंधी ॿोली जी तरफ़ रुझान वधे ऐं लिखण जी तरफ़ ध्यानु ॾियनि। बिल्कुलु। छाकाणि त अॼु जी ॿोली में अंग्रेज़ी, उर्दू, अरबी जा लफ़्ज़ एतिरा मिक्स आहिनि। उन खां अलावा सर रोमन जेको आहे हुनजो एॾो करे छॾियो आहे, सिंधी लिखी नथा सघूं, अखर पूरो सम्झी नथा लिखिबो कीअं आहे। तंहिंजे करे असांजे का मज़मून से मुक़ाबिलो कराइणो आहे। इहो ॼण त हिकिड़ी वेकअप कॉल आहे त बाबा सोचो। सही सर। असां चेंज नथा करे सघूं दुनिया खे, जी, सिंधी सोसाइटी खे, पर थोरो हिकिड़ो वेकअप कॉल ॾियणी आहे। बाबा लिखो, ठीकु लिखो, कोशिशि कयो।
इहो हिकिड़ो असांजो सेशन आहे। बहितरीनु ॿियो सेशन आहे असांजो राइज़िंग सिंध जे नाले सां। जी उन में 8-10 कैरेक्टर असांखे मिली विया आहिनि जेके सोसाइटी में ख़ामोशी सां या ख़बर आहे माण्हुनि खे कुझु न कुझु कनि था कुझु न कुझु कनि था। ऐं उन्हनि जूं सक्सेस स्टोरीज़ आहिनि, सही सर। उन्हनि कीअं इनिशिएटिव वरितो, कीअं हिमत कई, उहो असांजो ॿियो सेशन आहे। जी टियों हिन दफ़े असां रखियो आहे अदारनि खे एप्रिशिएट करणु। इहो बि असांजो पुराणो कंसेप्ट आहे बिल्कुलु। त रुॻो असां तनक़ीद था कयूं अदारनि ते, जी त उनजो पॉज़िटिव पहलू बि त ॾिसिजे। बिल्कुलु। त सिंधालॉजी आहे, लैंग्वेज इंजीनियरिंग आहे, असां उन्हनि ॿिनि अदारनि खे, टियों NGO आहे असांजी सिविल सपोर्ट सोसाइटी, जी जी उन्हनि टिनि खे असां हिन भेरे मदऊ कयो आहे त तव्हां पंहिंजी रिपोर्ट पेश कयो त माण्हुनि खे ख़बर पवे त कयो छा था। कयो छा था। या त असांखे बि पूरी ख़बर कोन्हे भई अदारो आहे करे छा थो, इहा हक़ीक़त आहे सर। त इहा माण्हुनि ताईं इहो तव्हांजी परफॉर्मेंस पियो अचे, अवेयर थियनि त थी सघे त हुननि जी दिलचस्पी वधे। बिल्कुलु। सो ईअं उन प्रोग्राम में कुझु एवॉर्ड ॾींदा आहियूं त जेके टैलेंटेड माण्हू कमु कनि था कंहिं न कंहिं हवाले सां, त उनखे थोरी एप्रिसिएशन शाबाश मिले। सही। इहो हिकिड़ो असां डिज़ाइन कयो आहे, हिकिड़ो फंक्शन एनुअल। ॿियो आहे लतीफ़ डे। लतीफ़ डे न पर सेमिनार, सेमिनार उन में नाले वारा मुहक़िक़ जी उन्हनि खे थोरो असां सॼो आहे। ॿिया 3-4 अहिड़ा करेक्टर आहिनि। हिकिड़े हमरा शाह लतीफ़ जी राग ते PhD कई आहे। बिल्कुलु। ॿियो वरी ॿिया खोड़ करेक्टर आहिनि, जी उन्हनि खे असां वठी था अचूं त हिकिड़ी जॻह ते असां पंहिंजे अंदाज़ सां लतीफ़ जे पैगाम खे थोरो सही सर। निर्वार कयूं। सही। कोशिशि आहे त हींअर ताईं 2 प्रोग्राम इहे, ऐं टियों असांजो थी चुको आहे हैदराबाद में मीट एंड मिंगल जी सिविल सोसाइटी जे दोस्तनि सां, अदीबनि सां, दानिश्वरनि सां 50-60-70 माण्हुनि खे विहारे ब्रेन स्टार्मिंग कईसीं, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हायोसीं। त ईअं हिकिड़ो सम्झो गॾियल हिकिड़ी एक्सचेंज ऑफ व्यूज़ थिया। इहे 3 चौथों बि 5 बि थी सघे थो कयूं। प्रोग्राम्स में हूंदो आहे त पोइ वरी कंहिं नओं आइडिया निकिरी ईंदा आहिनि। फ़िलहालु मतिलबु इहे 3 प्रोग्राम असांजा डिज़ाइन थियल हुया। अच्छा सर, जीअं तव्हां हींअर तंज़ीमी तौर ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा प्रोग्राम कयो था सिंध में, त माण्हू जेके आहिनि, हिकु त तव्हां प्रोग्राम्स कयो था, पर पोइ वरी सम्झंदा आहिनि त तंज़ीमूं जेके आहिनि माली सहायता बि कंदी, त उन लाइ तव्हांजी तंज़ीम जो छा जेको सिस्टम आहे या कीअं आहे? ॾिसो, हिकिड़ा माण्हू त ईअं ई कोशिशि कंदा आहिनि त को कुझु न कुझु माली मदद वठूं, पंहिंजा ज़ाती मसइला ॿुधाए। ऐं ॿियो अहिड़ा आहिनि त जेके स्टूडेंट अहिड़ा आहिनि जेके टैलेंटेड आहिनि पर माली मसइलनि में फाथल आहिनि। हाणे तंज़ीम असांजी वटि कोई एतिरा फंड कोन्हनि जो असां उनखे सभिनी खे फंड करे सघूं। जी जी। ऐं असांजी इहा कोशिशि आहे त पोइ दफ़े बि अटैम्प्ट कईसीं, टाइम घटि हुजण जे करे न करे सघियासीं। हिन दफ़े बि असांजी कोशिशि आहे त सिंध गवर्नमेंट सां कोई एग्रीमेंट थिए त जीअं असां कंहिंखे दाख़िला उते वठी ॾियूं त हिते गवर्नमेंट हुनखे स्कॉलरशिप ॾिए जीनियन स्टूडेंट सम्झी। जी। उनजी तस्दीक असां बि कंदासीं त असां दाख़िला वठी ॾियूं उनखे, ऐं तव्हां कुझु पैसा ॾियोसि, अरबे रुपया पिया आहिनि फंड्स में। सही सर। सो इहा असांजी कोशिशि आहे त ईअं मदद कयूं। बाक़ी असांजी तंज़ीम कोई अहिड़ी मदद नथी करे सघे, छाकाणि असांजी तंज़ीम पंहिंजा जेके रनिंग एक्सपेंसिस न उहा ई वॾी मुश्किल सां मीट करे थी सघे। बिल्कुलु। छाकाणि त उते तव्हांजो जेको कमु आहे उहा सभु सोसाइटी जी बहितरी लाइ आहे, हिकु जेको कल्चरल एक्टिविटी जे ऐं गॾोगॾु। अच्छा सर, तव्हां हिकिड़ो किताब बि लिखियो आहे, असां चाहींदासीं तव्हां उहो ॿुधायो त उन किताब में बेसिकली छा ते आहे ऐं उन में उन मौज़ू छा रहियो? हींअर ताईं मुंहिंजा 4 किताब छपिया आहिनि। जी। उन मां पहिरियों जेको मूं किताबु छपायो उहो मुंहिंजे अख़बार में आर्टिकल लिखिया, उन्हनि खे कंपाइल करे हिकिड़ो किताबु छपायो। ॿियो किताबु मुंहिंजो हुयो सारूणियूं साणेह जो, हिते मां आयो हुउसि 8-10 महीना, त उन दौरान छा वियो वापिरो उहो मूं हिकिड़ी सम्झे ट्रेवल लॉग चओ या हिकिड़ी ऑटोबायोग्राफी चओ, उहो मां लिखियो। टियों किताबु मूं लिखियो पंहिंजी आत्मकथा, पंहिंजी ज़िंदगी में जेको वियो वापिरियो हुनजो पार्ट पहिरियों पाकिस्तान ताईं, हाणे कैनेडा वारो पार्ट रहियल आहे, उहो हाणे लिखंदुसि। चौथों किताबु हाणे पोएं साल मुंहिंजो छपियो आहे, उहो आहे नंढनि मज़मूननि ते मुश्तमिल हिकिड़ो किताबु जंहिंजो नालो रखियमि झागे ॾिस जहान। झागे ॾिस जहान। सो इहे 4 किताब हींअर ताईं छपिया आहिनि ऐं 2 किताब हाणे छपाई जे मरहले में आहिनि। अच्छा। सो उन में मतिलबु आत्मकथा त आत्मकथा ई आहे। बिल्कुलु। बाक़ी ॿियनि में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते नंढा वॾा मज़मून आहिनि, ऑब्ज़र्वेशन आहिनि, तजुर्बा आहिनि, मुशाहिदा आहिनि। बिल्कुलु। बसि उहे वंडिया आहिनि माण्हुनि सां मां।
नज़र इहो बि ज़रूरी आहे छाकाणि सक्सेस कीअं थी हासिलु थिए जेसिताईं तव्हां जेको आहे उहो उन सां वंडींदव त उन सां उन जे लाइ आसानी थिए थी। राइट। सर तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम कढी ऐं असांजे पॉडकास्ट 360 ते आया ऐं तव्हांखे कीअं लॻो अॼु असांजे पॉडकास्ट 360 ते? 360 सां त असांजो पुराणो नातो आहे। असांजा जेके बि इवेंट थींदा आहिनि उहा 360 कवर कंदी आहे। तमामु सुठो सम्झो हिकिड़ो अदारो आहे, ग्रुप आहे। असां त उहा ऑलरेडी मुतमइन आहियूं। अॼु हिकु दफ़ो वरी तव्हां सां मिलियासीं, ॾाढो सुठो लॻो आहे ऐं सुठो प्रोग्राम रहियो ऐं इहो तालुक़ु रुॻो हलंदो इनशाला। वॾी महिरबानी सर, तव्हां हिते टाइम कढी आहे। तव्हांजी महिरबानी, मूंखे टाइम ॾिनो। नाज़रीन, इनशाला नेक्स्ट वीक ॿी कंहिं शख़्सियत सां गॾु हूंदासीं जेका असांजी सोसाइटी लाइ, असांजे लाइ हिकिड़ो मिशल राह हूंदी। इजाज़त ॾींदा, अलाह हाफ़िज़।